अल्हम्दुलिल्लाह الذي वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिल्लाहि الذين इस्तफ़ा। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह लिमन कान यर्जुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैकुम बिसुन्नती व सुन्नति खुलफ़ाइर राशिदीन अल महदीन अज़्ज़ू अलैहा बिन नवाजिज़। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सतकूनु फ़ी उम्मती सलासु व सबईन फ़िरक़ा कुल्लुहुम फ़िन्नार इल्ला फ़िरक़तुन वाहिदा। क़ील मन हुवा या रसूलल्लाह क़ाल मा अना अलैहि व अस्हाबी। सब दोस्त अहबाब दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। वाजिब एहतराम मुअज़्ज़ज़ मुसलमान भाइरो, मुबारक जे लाइक़ आहिनि उहे इंसान जिनखे रब साईं इन आज़ीम शान दीनी इज्तिमा में ख़िदमतुनि जी साद सां नवाज़ियो ऐं अव्हांजे इलाक़े जे दीनी इज्तिमा जा अॻवान बिरादर मौलाना हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा साहब, अल्लाह से उनके इल्म में अमल में बरकतूं अता फ़रमाए। कहीं कहीं इंसान में रब साईं का न का खूबी ऐं ख़सरत रखंदो आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तव्हां मुसलमान नेकी जो बुनियाद रखो, गुनाह जो बुनियाद न रखो। मसलन हिकिड़ो ॻोठड़ो आहे, उन ॻोठड़े में मुसलमाननि जा बच्चा उन्हनि खे दीन जी सम्झ न आहे ऐं सही उन्हनि वटि क़ुरान पाक जी सम्झ न आहे, क़ुरान पाक नथा पढ़नि। हिकिड़े मुसलमान खे ख़्यालु थियो त छो न मां हिते उस्ताद रखां, को कारी साहब रखां, ताकी मुंहिंजो बच्चो क़ुरान पाक पढ़े। हाणे उन ॻोठ जे अंदरि हिकिड़े मुसलमान पंहिंजे बच्चे जे लाइ उस्ताद रखियो, बुनियाद हुन रखियो, शुरूआत हुन कई। हिन खे ॾिसी ॿिए मुसलमान खे बि शौक़ु थियो त मां बि पंहिंजे बच्चे खे क़ुरान पाक पढ़ायां, मां बि पंहिंजी न्याणीअ खे क़ुरान शरीफ़ पढ़ायां। ॿिए बि ईअं क़ुरान पाक जे लाइ पंहिंजो बचिड़ो छॾियो। टे ॻोठाणे बि पंहिंजो ॿारड़ो उन उस्ताद कारी साहब वटि छॾियो। हाणे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो सवाब सभिनी खे मिलंदो। जेको बि मुसलमान पंहिंजे दीन जो नेकीअ जो बुनियाद थो रखे, सवाब सभिनी खे मिलंदो। पर महबूब मुस्तफ़ा फरमायो वध में वध सवाब उनखे मिलंदो जंहिं इन नेकीअ जी शुरूआत कई आहे। ओ जंहिं इंसान क़ुरान पाक जे तालीम जे लाइ पंहिंजे खीसे मां पैसा ॾिना हा, दीन जे कम जे लाइ, क़ुरान पाक जे दीनी जलसे जे लाइ, को आलिम सगोरो अचे, वाज़ो नसीहत थिए। हाणे जंहिं इंसान इन नेक अमल जो बुनियाद रखियो आहे, पहिरियों सभ खां वधीक सवाब उनखे मिलंदो। चाहे ॿिया इंसान नेकियूं करनि, उन्हनि जो सवाब बि उनखे मिलंदो जंहिं शुरूआत कई। ईअं ई हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इंसानो गुनाह बि ईअं ई अथव, गुनाह बि ईअं आहे। मसलन हिकिड़े ॻोठड़े में मुसलमान रहनि था,
उते मुसलमाननि जी इहा ज़िंदगी आहे जो हर हिक जे चेहरे ते महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। हाणे उन्हनि मां हिकिड़ो नौजवान छोकिरो बदअख़लाक़ थी पियो जो उन पंहिंजे चेहरे तां पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खे हटायो, चेहरे तां महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत हली वई। पर हिननि जो माहौल दीनी हो, माहौल ॾाढो भलो हो। हिन खे ॾिसी ॿिए शख़्स बि ईअं कयो, टे बि ईअं कयो, चौथे बि ईअं कयो। हिकिड़े मथे उघाड़ो रखियो, ॿिए बि मथे उघाड़ो कयो, टे बि मथो उघाड़ो कयो। हिकिड़े गुनाह जो कमु कयो, ॿिए बि ईअं कयो, टे बि ईअं कयो। उन ॻोठड़े में हिकिड़े इंसान पंहिंजे होटल ते टीवी रखी, ॿिए बि रखी, टे बि रखी। पर शुरूआत जंहिं इंसान कई गुनाह जी, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हर इंसान खे गुनाह जी सज़ा मिलंदी, पर वधि में वधि गुनाह उनखे थींदो जंहिं गुनाह जो बुनियादु रखियो आहे। तंहिंजे करे मुस्लमान भाइरो, तव्हां असां अल्लाह खां दुआ घुरऊं त अल्लाह साईं असांखे अहिड़े अमल जी तौफ़ीक़ ॾे जेको तुंहिंजे रज़ा जो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं सीरत जो अमल हुजे। रब साईं असां खां अहिड़ो अमल न कराए जेको गुनाह ऐं नाफ़रमानी जो सबबु बणिजे। मुस्लमानो, रबीउल अव्वल जो महीनो आहे। हिकिड़ा इंसान हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो इज़हार इन अंदाज़ सां कंदा आहिनि जो जशन करनि, रैलियूं कढनि, मिर्चा हणनि, झंडियूं हणनि, मीलाद थियनि। अहिड़नि इंसाननि खां जेकॾहिं तव्हां असां सुवाल कंदासीं इहे शयूं छो था कयो, चवंदा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो इज़हार था कयूं। ऐं ॿिया इंसान रबीउल अव्वल में पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा जो जलसो था रखनि। हिते हे सीरत नबीअ जो जलसो आहे। हे जेको आलिम सगोरो हर हिकिड़ो अचे थो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत तय्यबा खे थो बयानु करे। थोरो सम्झिजो, इख़्तिलाफ़ का चङी शइ कोन्हे, पर हिकिड़ी शइ सम्झो त दीन ईअं आज़ाद बि न आहे जो जंहिंजी मर्ज़ी पए त जीअं हले न, बल्कि दीन खे जेको धाड़ो हणंदो उन दीन जो तहफ़ुज़ उलमा जी ज़रूरत आहे। तंहिंजे करे इंसानो, आया उम्मत खे मीलाद जी ज़रूरत आहे, जशन जी ज़रूरत आहे, रैलीअ जी ज़रूरत आहे, जुलूस जी ज़रूरत आहे, या उम्मत खे सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़रूरत आहे? मीलाद खे दुनिया जो हर इंसान मञे थो। यहूदी भी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मीलाद जो क़ाइल आहे, ईसाई सिख भी मीलाद जो क़ाइल आहे, वाणियो हिंदू भी मीलाद जो क़ाइल आहे, गैर मुस्लिम अंग्रेज़ आहिनि मीलाद जा क़ाइल आहिनि, लेकिन पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत तय्यबा जा उहे इंसान मुनकिर आहिनि। यहूदी मुनकिर आहिनि, मके जा मुशरिक सीरत नबीअ जा मुनकिर हुआ, अबू लहब अबू जहल सीरत जा मुनकिर हुआ, लेकिन मीलाद जा क़ाइल हुआ। तंहिंजे करे हिकिड़ी शइ सम्झो, जीअं मस्जिद शरीफ़ आहे, रोड रस्ते ते तव्हां असां सफ़र कंदा आहियूं, इंसान वॾा वॾा रोड ठहियल आहिनि मोटरवे सां, ऐं उन्हनि जायुनि ते मस्जिदियूं ठहियल आहिनि। हाणे उतां हिकिड़ो गैर मुस्लिम इंसान गुज़र थो करे, उन खां सुवाल कजे त छा आहे, चवंदो मस्जिद शरीफ़। हिंदूअ खां पुछिजे छा आहे, चवंदो मस्जिद शरीफ़। वाणे खां पुछिबो छा आहे, चवंदो मस्जिद शरीफ़। आम इंसान खां पुछिबो छा आहे, मस्जिद शरीफ़। मस्जिद खे हर हिकिड़ो मञे थो त बराबरि इहा मस्जिद आहे, अल्लाह जो घर आहे, मुसलमाननि जी इबादत गाह आहे। हिंदू भी चवे थो, ईसाई भी चवे थो, सिख भी चवे थो, यहूदी भी चवे थो, वाणियो भी चवे थो, लेकिन इन्हनि इंसाननि खे तव्हां चओ त मस्जिद शरीफ़ जी फज़ीलत ॿुधायो, त मस्जिद जी फज़ीलत छा आहे, मस्जिद जो मक़ाम मर्तबो छा आहे, मस्जिद जा आदाब छा आहिनि, मस्जिद में कहिड़ा कम कबा, कहिड़ा कम मस्जिद में करणु गुनाह आहिनि, इहो तव्हांखे यहूदी नथो ॿुधाए सघे, सिख नथो ॿुधाए सघे, वाणियो नथो ॿुधाए सघे। तव्हांखे केरु ॿुधाईंदो? जेको आलिम दीन हूंदो, जंहिंजी क़ुरान पाक सां निस्बत हूंदी। त मुसलमान भाइरो, जीअं मस्जिद शरीफ़ खे हर हिकिड़ो इंसान तस्लीम थो करे, लेकिन मस्जिद जी फज़ीलत खे नथो सम्झे, ईअं ई हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुनिया में अचणु, मीलाद ऐं विलादत खे दुनिया तस्लीम थी करे,
मक्के जा मुशरिक मञीदा हा, उन्हनि वटि मीलाद जा क़ाइल हुआ, लेकिन पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा जा मुनकिर हुआ। तंहिंजे करे ज़रूरत इन शइ जी आहे त उम्मत महबूब मुस्तफ़ा जी सीरत खे अपनाए। लेकिन रबिउल अव्वल जो महीनो थींदो आहे, हाणे जशन थींदो, रैलियूं निकिरंदियूं, जुलूस निकिरंदा। छा रबिउल अव्वल में सिर्फ़ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी आहे? न, रबिउल अव्वल जे महीने में 4 नेमतूं उम्मत खे मिलनि थियूं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निस्बत सां। रबिउल अव्वल में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी। रबिउल अव्वल जे महीने में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नुबुवत रिसालत मिली। रबिउल अव्वल जे महीने में पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक खां हिजरत कई मदीने तय्यब। रबिउल अव्वल में महबूब मुस्तफ़ा दुनिया खां सफ़र कयो आहे आख़िरत जी तरफ़। तंहिंजे करे थोरो सबक़ सम्झिजो, मां मुख़्तसर अर्ज़ु कंदुसि, उलमा घणा आहिनि, वक़्त जी क़िलत आहे। 4 शयूं रबिउल अव्वल में पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते सां मिलनि थियूं। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत रबिउल अव्वल में, महबूब मुस्तफ़ा के नुबुवत रिसालत रबिउल अव्वल में, महबूब मुस्तफ़ा जो मक्के पाक खां सफ़र मदीने तय्यब हिजरत जो सफ़र रबिउल अव्वल में, ऐं दुनिया मां महबूब मुस्तफ़ा जो वञणु रबिउल अव्वल में। 4 शयूं रबिउल अव्वल में। चइनी शयुनि में उम्मत खे तालीम आहे, उम्मत खे सबक़ थो मिले। विलादत मां उम्मत खे तालीम मिले थी आज़ादीअ जी, नुबुवत मां उम्मत खे तालीम मिले थी शरीयत ऐं क़ुरान जी। अहिड़े तरीक़े सां हिजरत में उम्मत खे दौलत मिले थी जिहाद एलाए कलिमतुल्लाह जी, ऐं महबूब मुस्तफ़ा जे दुनिया में वञण मां उम्मत खे नेमत मिले थी चइनि सहाबिन जे ख़िलाफ़त जी। 4 शयूं उम्मत खे मिलनि थियूं। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत सां आज़ादी मिली। जंहिं साल महबूब मुस्तफ़ा रबिउल अव्वल जे महीने में ॼमिया, उन साल रब अहकमुल हाकिमीन पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे करे अरब जे अंदर जंहिं बि औरत खे पेट में हमल हो उनखे धीअ न ॼमी आहे, हर हिकु औरत खे पुट ई पुट ॼमियो, धीअ न ॼमी। उन में हिकमत कहिड़ी आहे? इहा हिकमत आहे त अरब जे माण्हुनि में जहालत जे करे रस्म हुई, धीअनि खे ज़िंदा पूरींदा हुआ, धीअ सां ज़ुल्म ज़्यादती कंदा हुआ। जे महबूब मुस्तफ़ा रबिउल अव्वल में ॼमणा हा ऐं उन्हनि औरतुनि खे धीअ ॼमनि हा त पोइ उन नियाणियुनि ते ज़ुल्म थिए हा। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त दुनिया में रहमत आहिनि, तंहिंजे करे रब महबूब मुस्तफ़ा जे करे अरब ऐं हिजाज़ जे अंदरि जंहिं बि औरत खे हमल ऐं पेट हो, अल्लाह से उनखे नियाणीअ जी नेमत ॾिनी, हर न ॾिनी, बल्कि हर औरत खे रब साईं औलाद मञा पुटनि जी नेमत अता फरमाई। मुहम्मद मुस्तफ़ा जे तुफ़ैले सभु ॿारड़ा मरण खां आज़ाद अची थिया, आज़ादी मिली आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नुबुवत मिली रबिउल अव्वल में, नुबुवत जो ऐलान 40 सालनि में जेको थियो, उन में कहिड़ी शइ मिली? उन में क़ुरान पाक जी दौलत मिली, शरीयत जी दौलत मिली, इस्लाम जी दौलत मिली। क़ुरान, शरीयत, दीन, इस्लाम। थोड़ी हिकिड़ी शइ सम्झो, दीन छाखे चइबो आहे? अल्लाह से क़ुरान पाक में फरमायो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम, मां रब साईं तव्हां जे लाइ दीन कामिल कयो आहे, दीन तव्हांजो पूरो आहे। इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, तव्हांजो दीन मज़हब इस्लाम आहे। मुसलमानो, दीन 6 शयुनि खे चइबो आहे, जंहिंमें 6 शयूं हुजनि उहो दीन आहे। पहिरीं शइ दीन मां आहे अक़ीदो, ईमान। क़ुरान शरीफ़ अल्लाह जे तौहीद खे बयान थो करे, वहदानियत खे। पहिरीं दीन जो हिस्सो आहे तौहीद। हिकिड़े इंसान में निमाज़, क़ुरान, शरीयत, दुरूद पाक पढ़ण त आहे, पर मुशरिक आहे, तौहीद न अथसि, उनजी काई नेकी रब वटि क़बूल कोन्हे। ॿियो दीन जो हिस्सो आहे इबादत। निमाज़ इबादत आहे, रोज़ो इबादत आहे, हज इबादत आहे, ज़कात इबादत आहे। इबादत इहो दीन जो हिस्सो आहे। टियों हिस्सो दीन जो आहे मुआमलात। मुआमलात छाखे चइबो आहे? ॾेती लेती खे। तव्हां धंधो कयो था, वापार कयो था, या उहा शइ शरीयत जे लिहाज़ सां जाइज़ आहे या हराम आहे, व्याज आहे या ज़ुल्म आहे।
हिकिड़ो इंसान औरत सां ताल्लुक़ रखे थो, आया इहो ज़िना है या निकाह आहे? निकाह जी ज़िंदगी मामलात आहे, ख़रीद फ़रोख्त शरीयत क़ुरान जी रोशनी में करण मामलात आहे। त दीन जी टी शइ आहे मामलात। चौथी शइ दीन जी आहे मुआशरत। मुआशरत चइबो आहे पाड़े सां हलणु। तव्हां असां इंसान आहियूं, कंहिं ॻोठ में रहंदासीं, शहर में रहंदासीं, आबादी में रहंदासीं, पाड़े में को गैर मुस्लिम हूंदो, ॿी क़ौम जो हूंदो, ॿी बिरादरी जो हूंदो, ॿी ज़ुबान लैंग्वेज जो हूंदो, पोइ छा जेको इंसान ॿी ज़ुबान जो आहे उन खां नफ़रत कयूं? ॼाण तव्हां असां वटि सिंध जे अंदरि हिकिड़ी फितनो थो थिए त हे अफ़गानी आहे, हे पठान आहे, हे मुहाजिर आहे। तंहिंजे करे अहिड़ियूं शयूं अपनाइणो इहा दीन जी ज़रूरत कोन अथव, इहा बेदीन क़ुवतुनि जी साज़िश आहे। कॾहिं असबियत जे बुनियाद ते उम्मतुनि खे विढ़ाईंदा आहिनि, कॾहिं मज़हब जे बुनियाद ते उम्मत खे विढ़ाईंदा आहिनि, कॾहिं माल मिल्कत जे बुनियाद ते इंसान जो क़त्ल थींदो आहे। तव्हां असां वटि बदमनी ईअं ई थिए थी। तंहिंजे करे इहे शरीयत, इहे शयूं दीन इस्लाम सां जो कोई तालुक़ कोन्हे, इहो बेदीनी ऐं जहालत आहे। त मुआशरत पाड़े सां सही हलो। हिकिड़ो इंसान आहे गैर मुस्लिम आहे, उनजो अक़ीदो दीन इस्लाम अलाह रसूल खे नथो मञे, उहो इंसान ॼाणे, उनजो रब ॼाणे। तव्हांखे इंसानियत जे नाते सां उन सां भलाई करणी आहे। मसलन हाणे जे सैलाब जी हिकिड़ी सूरत हाल थी पई, सूबो सिंध सभ खां वधीक मुतासिर थियो। हाणे उन में जेका इमदाद हुई, राशन हुई, मदद हुई, इहा उन जे अवाम जो हक़ आहे। इहो नाहे त हे वोटर आहे या नाहे, हे मुस्लमान आहे या गैर मुस्लिम आहे, न, इंसानियत जे नाते सां ऐं पाकिस्तानी हुजण जे नाते सां उन इंसान सां हमदर्दी, इहो तव्हां इन्हनि हुक्मरान जे मथां फरीज़ो हो। लेकिन मुसलमानो, इंसानियत जी ख़िदमत अक्सर बेशतर असां उलमा जॾहिं सेकुलर लिबरल माण्हू सां वेहंदा आहियूं, पोइ अहिड़े क़िस्म जा इंसान चवंदा आहिनि साईं निमाज़ क़ुरान दीन त आहे, पर इंसानियत त वॾी आहे, इंसानियत वॾी शइ आहे। आम असांजो कॉलेज स्कूल जो लिखियल पढ़ियल माण्हू ईअं सम्झंदो आहे त शायदि इंसानियत इस्लाम दीन खां वधीक आहे, शायदि मज़हब क़ुरान दीन इंसानियत जो दर्स नथो ॾे। हालांकि ईअं नाहे, इंसानियत आहे दीन में, इंसानियत आहे दीन में। कीअं? बुखारी शरीफ़ हदीस पाक जो किताब आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत में रब जी बारगाह में हिकिड़ो इंसान ईंदो, रब साईं उनखे फरमाईंदो, मांखे बुख लॻी ही तूं गिरह छो न खारायो, मांखे उञ लॻी ही तूं पाणी जो ढुक छो न पीआरियो, मां बीमार थी पियो हुउमि तूं पुछण छो न आहे। उहो मोमिन बानो, मुसलमान बानो रब खे अर्ज़ु कंदो, रब साईं तूं उञ खां, तूं बुख खां, तूं बीमारीअ खां मुनज़ आहीं, तूं पाक आहीं, तो में त इहे शयूं मोहताजी त नाहे। रब साईं फरमाईंदो, हा मां बुख खां पाक आहियां, उञ खां पाक आहियां, बीमारी खां पाक आहियां। लेकिन दुनिया जे अंदरि हिकिड़ो बानो हो, इंसान हो, मां रब जी मख़लूक हुई, लेकिन उहो इंसान बुख ते हो, उनखे गिरह जी ज़रूरत हुई। तूं इनखे मानीअ जो गिरह खाराए हा, तूं उनखे पाणीअ जो ढुक पीआरे हा, तूं इन बीमार खां पुछण वञे हा, तूं इन जो दवा दरमल कराए हा, तोखे एतिरो सवाब मिले हा ॼण त तुंहिंजी मां रब सां मुलाक़ात थी आहे। हाणे थोरो सम्झिजो, निमाज़ छो था पढ़ूं? ताबुद अल्लाह कानक तराह, निमाज़ सां रब थो मिले। क़ुरान छो था पढ़ूं? क़ुरान सां रब थो मिले। ज़िक्र छो था कयूं? ज़िक्र सां रब थो मिले। हज छो था कयूं? हज सां रब थो मिले। रोज़ो छो था रखूं? रोज़े सां रब थो मिले। पोइ जीअं दीन जे इबादतुनि सां रब थो मिले, ईअं महबूब मुस्तफ़ा फरमायो, बुखारी शरीफ़ जे अंदरि हदीस आहे त इंसानियत जी ख़िदमत सां बि रब मिलंदो। तंहिंजे करे मुसलमानो, ॿी महबूब मुस्तफ़ा जी हदीस, अन्नास अयालुल्लाह फअहब्ब अन्नास इलल्लाह मन अहसन इला अयाले, इंसान रब जी छांव में आहिनि, रब खे उहे बाना प्यारा आहिनि जेके इंसानियत ते रहम कनि।